फिर से चलेगा तीर हमारा, तीर चला रे दुश्मन हारा, जिंदा है भुट्टो सबका है नारा, बीबी शहीद ने हमको पुकारा। जिए 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 भुट्टो बेनजीर, जिए 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 भुट्टो बेनजीर। चुनो सोच नहीं बने जीत यही, चुनो सोच नहीं बने जीत यही, चलो नई मंजिल को मिलके छूले यारा, चलो नई मंजिल को मिलके छूले यारा। चुनो सोच नहीं बने जीत यही, चुनो सोच नहीं बने जीत यही, चलो नई मंजिल को मिलके छूले यारा। सांगड़ जी बेनज़ीर अदी शाज़े आता मरी NA 209 MPA जी सीट ते बीठल उम्मीदवार जाम शबीर अली खान के वरी अक्सर सां कामयाबी माणन ते पाकिस्तान पार्टी जे कारकुनन में खुशी जी लहर छायल आहे। हर हंध खां जाला मरी हाउस बेरानी ऐं जाम शबीर अली खान जाम नवाज अली में पहुता। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगवान राणा राशिद अली राजपूत वडेरो नईम खान वसान जी सदारत में हिकु वॾी रैली जी शिकल में 2024 जे चूंडियल नुमाइंदनि खे मुबारकबाद ॾिनियूं वयूं। फिर से चलेगा तीर हमारा, तीर चला रे दुश्मन हारा, जिंदा है भुट्टो सबका है नारा, बीबी शहीद ने हमको पुकारा। जिए 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 भुट्टो बेनजीर, जिए 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 भुट्टो बेनजीर। चुनो सोच नहीं बने जीत यही, चुनो सोच नहीं बने जीत यही। इन्ही मौके ते जाम शबीर खान जो चवणो हो त ही फतेह मुंहिंजी न पर पूरे ज़िले सांगड़ जे जालनि जी फतेह आहे ऐं इन कामयाबी जो सिरो पूरी अवाम जे मथां आहे ऐं उमेद कंदसि त हिते जे अवाम जा मसइला मसाइल जेके आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि। जाम नवाज़ अली जो जाम शबीर अली खां असीं ॻाल्हाईंदासीं त जेको हिन ते अवाम जेको एतमाद कयो आहे इन जे बारे में संजम जेको औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं सभिनि खां पहिरीं रब्बिल आलमीन जो रब्बिल आलमीन करम करे उन खां पोइ पंहिंजी पार्टी जो PS 42 जे दोस्तनि जो, पीपल्स पार्टी जे वर्करनि जो, जालनि जो जिन एॾो वॾो मैंडेट ॾेई पूरे ज़िले में पीपल्स पार्टी जे कैंडिडेट खे कामयाबु करायो, बल्कि पूरे सूबे में। मुंहिंजी PS 42 ते तव्हां ॾिसो पिया हालांकि डिलिमिटेशन में तव्हांखे चेंज थियो, मगर आउं चाहियां थो मां उन साथियुनि जो शुक्रिया था कयां थो सही दिलि सां जिन ज़मीर जो वोट ॾेई असांखे कामयाबु करायो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कामयाबु करायो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला उन मैसेज उन्हनि खे प्यार जो आहे, मोहबत जो आहे, ये मोहबत उन्हनि जी असांखे दिलि में यादि आहिनि ऐं इंशाअल्लाह असीं सचे दिलि सां उन्हनि जी ख़िदमत कंदासीं। खटण खां पोइ जेको आहे तव्हां उन्हनि ॾे दोबारा वेंदो आवाम मंझि शुक्रिया अदा करण जे लाइ? ॾिसो लाज़मी ॻाल्हि आहे, उहो त हिकिड़े इख़लाक़ियात जो हिसो बि आहे इहो। आउं तव्हांखे इन ते कैमरा ते छा ॿुधायां, इहो त इख़लाक़ियात जो हिसो आहे जॾहिं हू ॿोॾे जी मोहबत सां अचनि पिया। ॾिसो हिते जेका इहा मोहबत असां जेका संगत अचे पई, इहा संगत जेका आहे इहा मोहबत सां अचे पई, इहो ईअं त कोन्हे की वठे पियो अचे। जॾहिं पाकिस्तान पार्टी जे अगवान राणा राशिद अली राजपूत आयल वर्करनि जो तारुफ़ पिणु करायो, जंहिं ते साबिक़ा सेनेटर एनी माण्हुनि जा थोरा बि मञिया। ये सुन्नी तहरीक वाले थे, इन्होंने हिमायत कर दी थी GDA की, इन्होंने सिर्फ झोल में कि भाई नहीं हम जो है पीपल्स पार्टी के साथ हैं, हमारे काम पीपल्स पार्टी वाले करते हैं। ये खड़ा हुआ सदर है, हमें बेरानी में भी और खिपरों में भी क्या करता है, यही रिजल्ट ये उन्होंने कहा कि बाजी काम करती है, बेरानी और खिपरों में भी सुन्नी तहरीक को नहीं सपोर्ट। ये असगर थोड़ा मशहूर है कुरैशी। इन्ही मौके ते पाकिस्तान पार्टी जे अगवान वडेरो नईम खान वसाण, वडेरो शाहनवाज़ कीरियो, सरदार ज़ोइब हसन कीरियो, वडेरो अमीर अली कीरियो ऐं काफ़ी क़ौम जे माण्हुनि वॾे पैमाने ते शिरकत कई। सबका है नारा, बीबी शहीद ने हमको पुकारा। इन्ही मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे रहनुमा अकबर मरी जो चवणु हो अल्हम्दुलिल्लाह सांगड़ जी अवाम को ठाहे छॾियो आहे। सांगड़ जी अवाम ग़ुलाम कोन्हे, कंहिंजी क़दर ख़रीद कोन्हे, जेको कमु कंदो उन सां गॾु हलंदी ऐं जंहिं वटि को मंशूर हूंदो उन सां गॾु हलंदी। पीपल्स पार्टी वटि मंशूर आहे, ॾाढी ताज़िया कमु कयो आहे, ज़िले में करे बि ॾेखारियो अथसि। ॿिया जेके सुठो ॻाल्हियूं कनि था उहो अॼु अवाम उन्हनि खे रद्द करे छॾियो अल्हम्दुलिल्लाह। ऐं असां सांगड़ जी अवाम जो बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन सही फ़ैसिलो करे सही नुमाइंदा मर्कज़ से जेको आहे पार्टी पोज़ीशन
हुकूमत असांजी आहे अलहमदिल्ला पीपल्स पार्टी मर्कज़ जी तव्हां ॾिसो पिया 80 सीटूं असांजी अचनि पियूं अॻिते ॾिसूं था कंहिंसां पार्टी जो थिए थो कंहिंसां नथो थिए उहो उन ते नथो थी सघे। कामरेड जीएम तुमान ब्यूरो चीफ मीडिया ज़ा न्यूज़ एसडी सागर। फिर से चलेगा तीर हमारा, तीर चला रे दुश्मन हारा, जिंदा है भुट्टो सबका है ना।